अॼुकल्ह वार छहण वारो मसइलो आम थी रहियो आहे। घणे भाङे त इहो कुदरती हूंदो आहे, पर जॾहिं वार वधीक छहण लॻंदा त परेशानी थींदी आहे। जेकॾहिं नौजवान नारनि जा वार 50 खां 100 ताईं छणनि था त को मसइलो न आहे ऐं इहे वार छहण खां पोइ नवां फुटी ईंदा आहिनि। पर जॾहिं 100 खां वधीक वार खिलण शुरू थी वञनि त इहा परेशानी जी ॻाल्हि आहे। वार छहण जा केतिरा ई सबब हूंदा आहिनि। मिसाल तौर हार्मोन्स जी तब्दीली। इहा तब्दीली हमल दौरान ॿारनि जी पैदाइश जी वक़्त ऐं थायराइड जी शिकायत जे करे थींदी आहे, जंहिंजे नतीजे में वार तेज़ी सां छणंदा आहिनि। मथे में इन्फेक्शन वारनि खे कमज़ोर कंदो आहे, वाध वेझ रोके छॾींदो आहे। मथे में खुश्की पैदा थींदी आहे, खुश्कीअ जे करे वार नाहिन वधंदा ऐं छहण शुरू थी वेंदा आहिनि। कुझु माहिरनि इहो बि ॿुधायो आहे त वार छहण ख़ानदानी मामिलो बि थी सघे थो। अक्सर वालिदेन या रत जे रिश्तनि में विरासत जे तौर ते इहा बीमारी अची वेंदी आहे। जॾहिं जिस्म खे घटि थायराइड हार्मोन्स मिलंदा आहिनि त उन सां हाइपोथायराइडिज़म जी शिकायत थींदी आहे। उन सां वार ई न वधण बंदि थी वेंदा आहिनि। इहे हार्मोन्स जिस्म खे मुनासिब मिक़दार में न मिलण ते सिहत जा मसइला थींदा आहिनि। उहे औरतूं जेकी माहवारी दौरान सेहतमंद ग़िज़ा जे हवाले सां लापरवाही कंदियूं आहिनि, उन्हनि में अक्सर आयरन जी खोट पैदा थी वेंदी आहे, जंहिं सबबु वारनि जी वाध वेझ घटिजी वेंदी आहे ऐं वार छहण लॻंदा आहिनि। वारनि खे रंग करण बि नुक़सानकार हूंदो आहे। केमिकल इस्तेमाल करण सां वारनि जी चमक मुतासिर थींदी आहे ऐं रुखा ऐं बेजान थी वेंदा आहिनि।